हुबदार पुट कुछ न थी होश कर तू होश कर तोखे मारे ऐं तुझे लाश के चौराहे ते न टंगियुमि न त मुंहिंजो बिलाल नालो ई न आहे। मूंखे बि तुंहिंजो इंतज़ारु रहंदो, जाकर तोखे दफ़न थो करे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल गुलाम सिंह ड्रामे जी अचण वारी क़िस्त में छा हुबदार मरी वेंदो या हुबदार बची वेंदो? छा इहो सिकंदर जो कयो आहे जो हुबदार शादी जे टाइम पूरो थी वियो? आख़िर अचण वारी एपिसोड में छा थींदो, छा न थींदो? दोस्तों सॼी वीडियो में तव्हांखे ज़बरदस्त अपडेट ॾियण वारा आहियूं, हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा, लाइक सब्सक्राइब शेयर बि ज़रूरु कंदा। हलूं था अॼु जी हिन प्यारी अपडेट्स में। दोस्तों पहिरियों त जेको कमदार थियो आहे इहो कमदार अहिड़ियूं पटियूं घड़ी ॾींदो आहे हाणे सिकंदर ख़ान खे चवंदो वञ इन्ही खे पूरो कर त तुंहिंजी शादी पोइ थींदी, हुबदार खे पूरो कर, जे शादी थी चुकी आहे पोइ क़िस्म तव्हां ॾिठो नी चयो शादी थी चुकी आहे ठीकु न थी आहे त पूरो करेसि। हाणे इन जी टीपनि ते हीअ ज़हर मिलंदी हुबदार खे निकाह जे टाइम ऐं हुबदार हिते पूरो थी वेंदो ऐं इन खे खणी वेंदा अस्पताल बचाइण जी पूरी कोशिशि कई वेंदी ऐं इन खे रांझण खान वारा कोशिशि कंदा इहो मरे न। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त हुबदार फ़िलहाल त पूरो थी चुको आहे लेकिन 50% चांस आहे बची वेंदो। अहिड़े हिसाब सां ॿिए तरफ़ वरी चौराहे ते बिलावल ऐं जेको आहे चाकर खान जे विच में झेड़ो थींदो, मुंहुं मारी थींदी। पहिरियों त बिलावल बची वियो फायरिंग मां, हिन चकर हिक ॿिए खे भलियूं धमकियूं ॾींदा ऐं चाकर चवंदो तोखे मां पूरो करे छॾींदुसि, हीअं कंदुसि फलाणे कंदुसि ऐं हिते चवंदो जेको आहे बिलावल बि चवंदो मां बि तोखे पूरो कंदुसि कोन छॾींदुसि ऐं चाकर खान चवंदो ठीकु आहे ॿीहर मां तोखे हिते ॾिठो, मां ॾिसां थो तूं मूंखे मारीं थो या मां तोखे दफ़न कयां थो या चाकर खान जे हथां तूं पूरो थींदे। ऐं हिक ॿिए खे इहे गीदड़ बकियूं ॾाढियूं ॾींदा ऐं हिक ॿिए खे मतिलबु घणो कुझु ॻाल्हाए वेंदा लेकिन चंबो हिक ॿिए खे कोन हणंदा। चाकर खान पोइ क़िस्त में गैरत कई हुई, 2-3 फायर आया हुई लेकिन निशानो कचो हो चाकर जो बिलावल बची वियो। जे मुंहिंजे हथ में इहो पिस्टल हुजे हा त इहो बिलावल कान बचे हा। बाक़ी दोस्तों मां ॿुधायां त ड्रामो ज़बरदस्त थींदो वञे थो गुलाम सिंह हाणे ॾींहों ॾींहुं ड्रामे खे हाणे दोस्तों क्लोज़िंग जी तरफ़ नीयनि पिया। हाणे इहो सिकंदर खान जे लाइ बि वेल थींदो जे हुबदार खे कुझु थी वियो त ड्रामो बहितरीनु बणिजी चुको आहे। वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, जे तव्हां दोस्तों हेसि ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे हिनखे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं अॻी क़िस्त में, अल्लाह हाफ़िज़।